साईं एक गाल तो बुधावा, कल तो कमाल थियो मुसा। कल सुबह जो जी मां उथुस, डोरबेल वगी, दर खोलियो तो डिठो यूपी जो भैयो खीर वारो मुश्की करे मुंडिया न्यारे तो चे तो साईं जय झूलेलाल, जो खीर पिए सो वीर थिए। मां चवा मार भेणा यूपी जो भैयो एडी सिंधी एडी सुठी तो गालाए। मां 1 लीटर जे बदला 2 लीटर खीर वठी करे अची चाय ठाए करे खुशी में पागल थी करे अची टीवी ऑन कई। अरे टीवी ऑन कई दिशा तो छा न्यूज़ रीडर न्यूज़ पई पढ़े, वो भी सिंधी में। साईं तबियत खुश थी वई, बुधाई सचिन जी सेंचुरी थी वई आ। बो चैनल मटियो तो मनमोहन सिंह सिंधी में भाषण पियो ॾे। अरे तबियत खुश थी वई साईं। वरी 2 चैनल मटियो, ॾिसां तो मोहम्मद रफ़ी और लता मंगेशकर जा गाना सिंधी में पिया वॼनि। दिल गदगद थी वई साईं। संभरी करे जी ॿाहिर निकतुम घर खां तो ॾिसां पाड़े वारी डिसूजा आंटी जेका रोज पांजे नौकर के इंग्लिश में गारियूं ॾींदी, अज पक्की सिंधी में गारियूं पई ॾे। टंकी फाटा, पेट फाटा, जवान मोए, नास मोए, प्लेट भगी थी। बड़े मुखे खिल निकरी आई। मां जो वाट डिसूजा आंटी एतरी सुठी सिंधी। भाई अची करे बस स्टॉप ते बस पकड़े, जी बस में वेठुम तो मराठो कंडक्टर अची चई साईं जय झूलेलाल किथे वेंदो। मां चो मार मराठो भी एडी सुठी सिंधी तो गलाए। मां जो यार कम करे को एक CST जी टिकट दे तो खिलण लगो। मां जो खिले छो तो चई साईं यो CST कॾो को हली वियो अथव, अॼुकल्ह JLT अथव। मां जो JLT इहो छा आहे भला? चई साईं झूलेलाल टर्मिनस। अरे मां चो वाह CST झूलेलाल टर्मिनस थियो, इहो कंहिं कयो भला? चई पंहिंजे बाले। मां जो इहो बालो केरु? चई साईं पंहिंजो बाल ठकराणी।